सां तव्हांखे एशिया कप जे हवाले सां अपडेट ॾींदासीं। एशिया कप जो ग्रुप स्टेज मुकमल थी चुको आहे। ग्रुप स्टेज जे लास्ट मैच में गुज़िरियल राति श्रीलंका ऐं अफ़गानिस्तान जो मुक़ाबिलो थियो। श्रीलंका जी टीम पहिरीं बैटिंग कंदे 292 रन्सूं स्कोर कयूं। अफ़गानिस्तान लाइ इहो चैलेंज हो त जेकॾहिं उहो 37 ॾहाई 1 ओवर में उहो हदफ़ हासिल करे थी त उहो टॉप 4 में जाइ ठाहींदी। अफ़गानिस्तान जी टीम बहितरीनु कोशिशि कई पर पंहिंजी तरह पंहिंजे कोशिशुनि में नाकाम रही, छाजे करे जो हू 37 ॾहाई 2 ओवरनि में ऑल आउट थी वई हुई। ईअं उन्हनि जो ख्वाबु चिकनाचूर थी वियो टॉप 4 में पहुचण जो। हाणे जेकॾहिं टॉप 4 में ॻाल्हि कयूं त टॉप 4 में पाकिस्तान, भारत, बांग्लादेश ऐं श्रीलंका जूं टीमूं पहुतियूं आहिनि। श्रीलंका ऐं भारत जो मुक़ाबिलो सुभाणे ईंदो, पर अॼु कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में पाकिस्तान ऐं बांग्लादेश जो मुक़ाबिलो आहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे दुबद मुक़ाबलनि जी जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त बांग्लादेश पहिरियों भेरो पाकिस्तान खे 1999 जे वर्ल्ड कप में शिकस्त ॾिनी हुई। उन बैदि कुझु वन डेज़ ऐं T20s में पाकिस्तान ख़िलाफ़ बांग्लादेश कामयाबी माणी आहे, पर ओवरऑल पाकिस्तान खे बांग्लादेश ते सरसी हासिल आहे। बांग्लादेश जी टीम श्रीलंका हथां पहिरें मैच में आउट क्लास थी, पर आउट क्लास थियण खां पोइ जहिड़ी रीति उन्हनि अफ़गानिस्तान जी बहितरीनु बॉलिंग ख़िलाफ़ हिकिड़ो कमबैक कयो, बहितरीनु बैटिंग जो हिकिड़ो नमूनो पेश कयो, बहितरीनु बॉलिंग करे ॾेखारी, उन मां इहो ज़ाहिर थी रहियो आहे त बांग्लादेश जी टीम पाकिस्तान खे टफ टाइम ॾेई सघे थी। पाकिस्तान कंहिं हवाले सां घटि नाहे, छाजे करे जो नेपाल जे ख़िलाफ़ु ऐं उनखां पोइ भारत जे ख़िलाफ़ु पाकिस्तान जी जेको पेस अटैक पंहिंजी परफॉर्मेंस ॾिनी आहे, उन मां इहो महसूसु करे सघिजे थो या इहो चई सघिजे थो त पाकिस्तान खे पंहिंजो बांग्लादेश ख़िलाफ़ु सरसी हासिल हूंदी। अॼु कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में हिकु सुठो मुक़ाबिलो ॾिसण लाइ मिलंदो, छाजे करे जो जेका टीम पहिरीं बैटिंग कंदी उहा उनजी कोशिशि हूंदी त हिकिड़ो वॾो हदफ़ ठाहिजे, पर जेकॾहिं चेसिंग जे पोयां ड्यू जो फैक्टर नथो रहे, जेकॾहिं ओस नथी पवे त पोइ जेका पोयां बॉलिंग कंदी टीम उन लाइ आसानी थी, पर जेकॾहिं ड्यू फैक्टर थो थिए त पोइ पोयां बॉलिंग कंदड़ टीम लाइ मुश्किलातूं पैदा थींदियूं। सो मुंहिंजे ख़्याल में त असांखे हिकिड़ी सुठी मैच ॾिसण लाइ मिलंदी ऐं हाणे असीं इजाज़त वठंदासीं। वरी मैच जे एंड में तव्हांखे पंहिंजो तजुर्बो पेश कंदासीं। मुदस्सिर नज़र बलोच, इबरत TV, हैदराबाद।